मोहम्मद यासिन बात कर रहा हूँ। जी बिल्कुल मोहम्मद यासिन बात कर रहे हैं। जब भी आपके मोबाइल पे वो जेज केस नंबर ला छा चवे तो इसका क्या प्रोसेस है, हमें ये कैसे इनाम मिल सकता है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद कयां अवां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदो। मुंहिंजो नालो आहे साजिद ते अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल वांदा बंदा। तो मूं सां गॾु खड़ो आहे माजिद हुसैन। त माजिद सलाम वरींदो। सलाम। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे माजिद हुसैन। त अॼु असां जेको आहे त राति जो व्लॉग जेको आहे त बणाए रहिया आहियूं। हिकिड़ो मैसेज आयो, वो कहिड़ो मैसेज आयो उहो तव्हांखे बि ॿुधायूं था। माजिद मैसेज आयो न? या मैसेज आयो, हम बैंड बंदे को ये पागल बनाएंगे। हाँ, मतलब असांजे हिकिड़ो मैसेज आयो आहे माना कंपनी जी तरफ़ां। हा, उन्हनि इनाम असांखे जा माना फेक आहे मतलब असांजो इनाम निकितो आहे 75,000 जो इनाम निकितो आहे। त अॼु असां जेको आहे न लाइव कॉल करूं था, ॾिसूं छा चवंदा उहो तव्हां बि ॿुधो। त ॿुधण खां पहिरियां मुंहिंजे यूट्यूब चैनल वांदा बंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो करे वठो। उन ॾे कॉल कंदुसि, तव्हां सॼो को व्यू ॾिसी वठिजो ऐं लाइव ॾिसी वठिजो। जीअं अगरि तव्हां ॾे जेको अहिड़ो मैसेज अचे थो त तव्हां उनखे मतिलबु कीअं रिप्लाई ॾींदा। हे माजिद जो मोबाइल आहे वीवो Y20। त हाणे उन ॾे जेको आहे त असां मैसेज कयूं था त ॾिसूं था ऑनलाइन वेठो आहे न। त हे मैसेज कया आहिनि, असां उन ॾे ॾिसी सघो था। हे मैसेज कया आहिनि त अञा उन रिप्लाई न आहे कयो। हाणे तव्हांजे जेको आहे तव्हांजे साम्हूं असां जेको आहे त हा वॉइस अची वई आहे। ॾिसो त वॉइस अची वई आहे। हाणे वॉइस खोले थी त असां ॿुधी वठो वॉइस। हेलो जी अस्सलाम वालेकुम, बेनज़ीर इनकम स्पॉट प्रोग्राम की तरफ से मोहम्मद यासिन बात कर रहा हूँ। जी बिल्कुल मोहम्मद यासिन बात कर रहे हैं। जब भी आपके मोबाइल पे बेनज़ीर इनकम स्पॉट के एसएमएस आया है, इस एसएमएस के बारे में आपने राब्ता किया है। जी मैं बिल्कुल बताता चलूँ, आज से कुछ अर्सा पहले हमारी टीम ने घर घर सर्वे किया था। सर्वे के दरमियान आपकी फैमिली को BISP बेनज़ीर इनकम स्पॉट का फॉर्म दिया था। उस फॉर्म को मद्देनजर रखते हुए बेनज़ीर मतलब हाणे असां इनखे लाइव कॉल कंदासीं। हे अगरि वॉइस मतिलबु वॉइस त हाणे कंहिंजी बि थी सघे थी। हाणे हिन लाइव कॉल कंदासीं जीअं तव्हां व्यूअर बि लाइव ॾिसी सघो। जीअं त हे फेक मतिलबु कीअं माण्हुनि खे पागल बणाईंदा आहिनि। त हाणे असां हिन कॉल कयूं था। असां उर्दू में ॻाल्हाईंदासीं, उहो छो जो उर्दू में ॻाल्हाए थो त असांजो बि असां उर्दू में ॻाल्हाईंदासीं हुन सां। तव्हां वीडियो खे एंड ताईं ॾिसो जीअं तव्हांखे ख़बर पइजी वञे त अगरि को तव्हां ॾे वधि तव्हां शेयर कयो जीअं माण्हुनि खां फेक माण्हुनि खां बची सघिबो। हा, त असांखे मैसेज आयो तक़रीबन असां स्कूल वियासीं, स्कूल खां मोटियासीं त मैसेज ॾिठोसीं। कॉल वञी रही आहे, ॾिसो कॉल वञी रही आहे। कॉल कटे आहे, वरी कॉल करूं सां। स्पॉट की टीम में वो आपका उन्हनि जी वॉइस आई आहे त वॉइस बि तव्हां ॿुधी वठो। 2 मिनट 2 सेकंड की वॉइस भेजिए, ये मुकम्मल सुन के वॉइस पे बात कर ली। टैपिंग मैसेज या कॉल कर रही, बार बार कॉल नहीं करना, वॉइस पे बात करनी। वॉइस करो था। अस्सलाम वालेकुम भाईजान, ये आपका मैसेज आया हुआ था हमारे नंबर पे, तो इसका क्या प्रोसेस है, हमें ये कैसे इनाम मिल सकता है। वॉइस कयो आहे, ॾिसूं हाणे रिप्लाई ॾींदो छा, कहिड़ो रिप्लाई ॾींदो आहे। त हाणे वॉइस कई आहे जेसिताईं ॿुधे। हा ॿुधी रहियो। माजिद इनाम मिलण वारो थी 75,000 माजिद खे मिलण वारा आहिनि। वॉइस करे थो ॾिसो। यार ये 2 मिनट 2 सेकंड की वॉइस भेजिए, ये मुकम्मल सुन ली। आप मोबाइल में आएंगे या इजी पैसा मंगवाना है। मतलब चई रहियो आहे त अगरि जेज़ कैश में या इज़ी पैसा में जेका पेमेंट निकिती आहे, तव्हां कहिड़े में जेको आहे त रिसीव करणु चाहियो था। तो असां वटि जेज़ कैश आहे तो मैं उनके जेज़ कैश ले चवां थो। जी भाई, जो आपने पहली वॉइस सेंड की थी वो हमने सुन ली है। जो है ना हमारे पास जेज़ कैश अकाउंट है, तो हमारे जेज़ कैश अकाउंट में पैसे आप भेज देंगे। जी आप अपना जेज़ कैश अकाउंट नंबर भेज दें और शनाख्ती कार्ड की फ्रंट और बैक साइड की पिक भेज दें। मतलब असांखे चरियो कनि था जेको मतिलबु कार्ड CNSC कार्ड आहे उनजो नंबर मोकिलियो ऐं जेज़ कैश नंबर मोकिलियो। जेको आहे मां त हाणे पहिरियों जेको आहे जेज़ कैश नंबर मोकिलांसि थो, त ॾिसूं था हाणे जेज़ कैश नंबर मोकिलण खां पोइ उहो छा घुरे थो। CNSC नंबर त असांखे मोकिलिणो ई न आहे, छो त उनमें उहो मोकिलिणो न आहे बसि। हा तव्हां सम्झी वञो, बाक़ी जेको उहो नंबर न आहे मोकिलिणो। बाक़ी मां जेज़ कैश नंबर उन मोकिलां थो, त ॾिसूं था उहो जेज़ कैश नंबर लाइ छा चवे थो। जी भाईजान, हमारे पास CNSC नंबर तो नहीं है हम, लेकिन जेज़ कैश नंबर भेज सकते हैं आपको।
हमारे पास तो अभी अवेलेबल नहीं है CNSE नंबर, तो हम जेज कैश नंबर आपको भेज रहे हैं। वाइस कयूं था, नंबर भी मोकिलियूं था, ॾिसूं था अॻियां जो प्रोसेस छा ॾसे थो। अगरि तव्हां सां बि ईअं थिए थो, को मैसेज अचे थो फ्रॉड, तो पहिरियों उनजो जेको आहे न वीडियो या लाइव उन सां राब्तो लाइव कयो, या उनमें को क्लिप या वीडियो रिकॉर्ड कयो, जीअं असां अगरि का फ्रॉड थी बि वञे तव्हां वटि लाइव प्रूफ हुजे। इन जे करे असां वीडियो भरियोसीं अॼु। के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेका चवंदा आहिनि पहले पैसा मोकिलियो पोइ तव्हांखे इनाम मिलंदो। न उहे हाणे हे बि आहिनि त ईअं, लेकिन असांखे बेवकूफ़ करनि था। सेम तव्हां हिन मैसेज कयो था त मतिलबु CNSE नंबर वठे थो, जेज कैश नंबर वठे थो, त इहो असांखे CNSE नंबर त मोकिलिणो ई कोन्हे। त हाणे जेज कैश नंबर मोकिलूं था असां, पोइ ॾिसूं था अॻियां जो प्रोसेस छा ॾसींदो आहे। अगरि तव्हां सां बि ईअं को मैसेज अचे थो पहिरियों लाइव, त तव्हां उनजो जेको आहे वीडियो या को उनजो जेको वॉइस ऑन मतिलबु रखी छॾियो, जीअं प्रूफ हुजे पियो। अगरि तव्हां सां को मसइलो मसाइल थिए थो, या को फेक, या तव्हां को पैसा को मतिलबु फुर करे वञे थो, त तव्हां वटि प्रूफ हूंदो, टेंशन न हूंदी। अगरि प्रूफ न हूंदो तव्हांखे ब्लॉक करे हली वेंदो, पार्टी हूंदो, ऐं जेको उन ते केस बि न थींदो। अगरि तव्हां केस करणु चाहींदा त केस बि उन ते थी सघे थो, जॾहिं प्रूफ तव्हां वटि हूंदो। त हाणे वॉइस नथो ॿुधे, वधीक जेको आहे त अॻियां मां तव्हांखे जेको आहे सुबुह वारे वीडियो में हवालु ॾींदुसि, त हे वीडियो जेको आहे वॾो थी वेंदो। त मिलंदासीं अॻिले नेक्स्ट व्लॉग में। त हिन जो जेको व्यू हूंदो उहो तव्हांखे बि अॻियां जेको ॿियो व्लॉग ईंदो, त उनमें तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन जो प्रोसेस कीअं थियो, छा थियो, उहो सॼो तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिन वीडियो जो करूं था हिते एंड, मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। त तब तक के लिए अल्लाह अल्लाह हाफ़िज़। हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।